नाज़रीन इन वक्त आऊं उन दर्द कथा ते पहुतल आहियां जिते जेके मजबूर माण्हू ऐं लाचार माण्हू आहिनि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त कोरोना वबा आहे छा। असां सां चाचो मौजूदु आहे, उनखां पुछा कंदासीं त तव्हांखे का सहूलियतूं हिते जे MP या MLA या टाउन कमेटी तरफ़ां का मुहैया ॾिनी, मास्क ॾिना आहिनि या साबुण ॾिना आहिनि या को ॿियो इमदाद ॾिनो वियो या न? असांखे का शइ कोन मिली, असीं रुॻो ॾिसंदा आहियूं ॿियनि खे बि असां ईअं वेठा आहियूं। का शइ न साबुण मिलियो आहे, न को असांखे शैम्पू मिलियो आहे, न को इमदाद का शइ मिली आहे। ईअं रुॻो वेठा आहियूं, बेरोज़गार आहियूं। रुॻो माण्हू पुछा कंदे छा पिया कयूं, ईअं वेठे वांदा आहियूं। असांजा माण्हू आणनि था चाढ़नि था, कंहिंखे बि का ख़बर कोन्हे वाच आहे कहिड़ो माण्हू रहण ई कोन था ॾियनि, अंदरो अंदरि वेठा आहियूं। मायूं विकिणंदी हुयूं उहो बि बंदि थी वियूं आहिनि, अस्पतालूं बंदि आहे, रोज़गार बंदि आहे, हर शइ असांजी बंदि आहे। असांखे कोई इमदाद ॾिए या को असांजी सार संभाल वठे, जीअं विया आहिनि अञा वरिया ई कोन आहिनि। वायरस आयो जेको ॿुधाइनि पिया जेको नुक़सानु करे इन में कुझु ॾिनो अथनि तव्हांखे बचाव जे लाइ छा छा चयो अथनि? एहतियात जे लाइ कुझु कोन ॿुधायो, न साबुण जो न मास्क जो। अच्छा हाणे ॿाहिरि निकिरणु तव्हांजो बंदि आहे, कारोबार बंदि आहे। हाणे तव्हां छा चाहियो, तव्हां कहिड़ो ॿुधायो त या पोइ हुकूमत खे छा करणु मोकल दे तो पुलिस न मारे तो असीं दुकान चालू करूं, पुलिस जे न मारे तो असीं पंहिंजो कारोबार करे पेट तो भरियो। नुक़सान कारण असांखे कुझु कोन मिले बाबा, इनमें को साबुण को का शइ कोन मिली आहे। अल्लाह जो नालो मिले वेठा आहियूं, बचा वठी आइन बेवा वेचारियूं सभा असीं आहियूं बेवा। हाणे कुझु केतिरी असांजी पूरी करे जे लाइ हिते जे टाउन कमेटी तोड़े आला अख़्तियारनि खां उन्हनि घुर कई त असां वसाहर असां सां मदद कनि ऐं माली मदद कई वञे। रिपोर्ट अब्दुल हफ़ीज़ चांडियो, शाहीन न्यूज़, टंडो बाग।